सदाई साहूकार। माता के सिंध जो थोड़ो इतिहास को ॿुधायां त सिंध में हिते जेके हींअर माण्हू वेठा आहियो सभई पाण में ॿाहिरि हितां जा ॼावल आहियो ॿिनि खां सवाइ अटकल थो चवां बाक़ी सभु हिते हिंदुस्तान जा ॼावल। सिंध केरु हुई किथे हुई काथे हुई कंहिंखे थोरो इतिहास जी ख़बर हूंदी कंहिंखे न बि हूंदी। सिंध में 8 ज़िला 9 रियासत माना कुल 9 ज़िला हुआ। 8 ज़िला अंग्रेज़ जे हथ में 9 जेको ज़िलो रियासत जो हो उहो मीरनि जे हथ में। हाणे उते न को जेके बि सिंधी हुआ सिंधी सॾाइबा हुआ न लाड़ी न उतराधी न बंसारी का बि कान हूंदी भई सिंधी माना सिंधी सिंध जा। हिते हिंदुस्तान में अची वियूं हिते ॾिठाऊं त उतराधी लाड़ी बंसारी सभु था थियनि उते सभु कंहिं ॻाल्हि जो बि उते कोई ईअं कोन हूंदो त हीअ ॿी ज़ात आहे या ॿी ज़ात आहे। सिंधी माना सिंधी। सिंध मां किथों नवाब शाह ज़िले जा थरपारकर ज़िले में शादी कंदा हुआ त थरपारकर ज़िले वारा रियासत में शादी कंदा हुआ उते का भेदभाव कोन हूंदो हो। रियासत में कुल 8 ज़िला रियासत सिंध में कुल 9 ज़िला। पहिरियों कराची नूंद कंदो यादि कजो कराची ज़िलो हैदराबाद ज़िलो जेकमाबाद ज़िलो नवाब शाह ज़िलो कराची अपने थरपारकर ज़िलो सखर ज़िलो और रियासत ज़िलो कुल घणा थिया खैरपुर रियासत जो ज़िलो कुल 9 ज़िला हूंदा। रियासत जा असां रियासत जा आहियूं। रियासत में वरी 8 तालुका हुआ। मीरवा तालुको असां मीरवा तालुके जा आहियूं। करूंडी तालुको कोट बंगलो तालुको फैज़गंज तालुको ये सभु तालुका हूंदा हुते। उते सभु आरम सां रहंदा हुते कंहिं ॻाल्हि जी चिंता ई कान हूंदी हुई। ज़मींदारू कंदा हुआ धंधो कंदा हुआ वापारी धंधो कंदा हुआ। मुस्लमान ख़ाली खेड़ू जेके हूंदा उहे हारी हूंदा हारी